हाँ रेडी। अस्सलाम वालेकुम गाइस, जी त असांजे स्टूडियो में मौजूद आहे बबलू। अचो त हिन खां पुछूं था त बबलू नालो हिन ते कीअं पियो। अस्सलाम वालेकुम दा। वालेकुम अस्सलाम माखेरा। खैर खैर, तव्हां ते बबलू नालो कीअं पियो? हा तव्हां सवाल सुठो कयो आहे। त सवाल कयो त मूं ते बबलू नालो कीअं पियो। हा त पहिरियां मुंहिंजो नालो राशिद दोस्तनि वटि बि राशिद नालो राशिद नालो पहिरियां, वरी दोस्तनि वटि राशिद चवंदा, वरी संगत वारा ॿिया जेके वेहंदा हुआसीं गॾिजी, उते बि राशिद ईअं सभु राशिद चवंदा। सभु राशिद चवंदा पोइ मूंखे। अच्छा, पोइ जेको आहे उन खां पोइ घर भाती बि मूंखे राशिद चवंदा। उन खां पोइ वरी जेको आहे संगत में ॿाहिरि स्कूलनि तां दोस्तनि तां वियसि, उते बि वरी मूंखे जेको आहे राशिद चवंदा। पर हाणे पोइ वरी बबलू से हाणे हिन ते बबलू छो था चवनि? वरी मूंखे बबलू चयनि न। उछ छो बबलू हींअर हेॾो साल